पणजी जो ॻोठ लॻपरियालो ऐं उन जे भरपासे वारनि इलाइक़नि में गाय माल में लिम्पी वारी बीमारी पखिड़िजणु लॻी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गाय माल में पखिड़ियल लिम्पी वारी बीमारी परियालो ऐं उन जे आसपास वारनि इलाइक़नि में फैलिजणु लॻी आहे, जंहिं सबबि परियालो जे ॻोठ फुलवाहण, ॻोठ अब्दुल रहीम फुलपोटो, कचे वारे, फैज़ मोहम्मद बंधु जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में पखिड़िजण सबबि गाय, गऊं, ॾांतनि, गाभनि जे जिस्मनि ते लिम्पी जी बीमारी सबबि ॻोढ़ा निकिरणु लॻा आहिनि, जंहिं बि गऊं गाभे खे ॻोढ़ा निकिरण बाद कुझु ई ॾींहं जे अंदरि माल मरी वञे थो, जंहिं सबबि कुझु ई ॾींहं अंदरि फैलियल बीमारी सबबि इलाइक़े में सवे ढोर बीमारी में मुब्तला थियण सबबि मालवंद सख़्तु परेशान थी विया आहिनि। इन सिलसिले में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे मालवंदन रजब अली, फ़कीर मोहम्मद, अमानुल्लाह अली शेर नारे जो इमामुद्दीन खरूस, शहज़ादो फुलपोटो ऐं ॿियनि ॿुधायो त गाय माल में पुरस्रार बीमारी पखिड़िजी वई आहे, जंहिं सबबि इलाइक़े में केतिरा ई जानवर बीमारी सबबि मरी विया आहिनि। हिन लाइव स्टॉक खाते जे अमलदारनि खां मुतालबो कंदे ॼाणा इलाइक़नि में सरकारी डॉक्टरनि जी टीम मोकिले असांजी बीमारी ढोरनि खे वैक्सीन कराए वधीक नुक़सान खां बचायो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।